बे न्यूज़ में खबरन अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया ठटो खां। आल पाकिस्तान मरी इतार जे तालका साकरो जे सदर रईस अली बख्श मरी जी प्रेस क्लब मीरपुर साकरो पारां जन्म ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। साफ़ी दोस्तनि खेसि मुबारकूं ॾेई अजरक पाराया। उन मौके ते मुअज़्ज़ज़ शख्सियत रईस रमज़ान मरी, प्रेस क्लब जे सदर डॉक्टर ज़ाहिद हुसैन शाह, यूसुफ शाहीन, कादर मौली पोटरो, इकबाल कलोई, एजाज अहमद शेख, समाजी नौजवान हुजूर बख्श मरी, राशिद मरी ऐं ॿियनि दोस्तनि मुबारकूं ॾेई खेसि अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौके ते आल पाकिस्तान मरी इतिहाद जे सदर अली बख्श मरी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त प्रेस क्लब साकरू जूं ख़िदमतूं साराह जोगियूं आहिनि। उन जस ॾींदे चयो त असांखे उमेद आहे त प्रेस क्लब जा साफ़ी हमेशह ईअं ई हक़ सच जो साथ ॾींदा। रईस अली बख्श मरी प्रेस क्लब जे साफ़ियुनि जो शुक्रियो पिणु अदा कयो। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ ख़ासकेली बेरची बे न्यूज़ ठटो।